बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां अली अकबर शर डेर की मां त आऊं तव्हां लाइ खणी आयो आहियां अली क्लासरूम। त हिन क्लासरूम में जेको आहे असां छा सिखंदासीं उन जो तारफ़ जेको आहे तव्हां लाइ पेश करे रहियो आहियां। त हिन में जेको आहे पहिरीं प्रायोरिटी असांजी आहे जंहिं पूरी दुनिया में हलचल मचाए छॾी आहे क्रिप्टो करेंसी। त क्रिप्टो करेंसी छा आहे, उन जो इंट्रोडक्शन्स ऐं उन जी सेल परचेज़ कहिड़े नमूने कजे। त हिन जेको आहे चैनल ते असां तफ़सील रखंदासीं तव्हांजे लाइ, जीअं तव्हां जेको आहे सिखी सघो ऐं हिन मार्केट में जेको आहे तव्हां दाख़िल थी सघो। ऐं ॿिए नंबर ते जेको आहे त यूट्यूब आहे। त यूट्यूब जो चैनल ओपन करणु त जेको आहे ईज़ी आहे, पर जेको आहे हुन चैनल खे ग्रो करणु तमामु ॾुखियो आहे। त हिन में चैनल खे ग्रो कहिड़े नमूने करिजे ऐं कहिड़ी जेको आहे वीडियोज़ जेका आहिनि अपलोड कजनि, जीअं जेको आहे असांजो चैनल जेको आहे ग्रो करे सघिजे। ऐं टे नंबर ते आहे जदीद टेक्नोलॉजी जी इंफॉर्मेशन। त जेका टेक्नोलॉजी अची रही आहे उन जी जेका इंफॉर्मेशन आहे उहा जेका आहे तव्हां ताईं पहुचाइणु आहे। उन खां बाद जेको आहे त मोटिवेशनल्स वीडियो। त मोटिवेशनल्स वीडियो बि लाज़मी आहिनि, जीअं तव्हांखे जेका आहे जनरल नॉलेज बि मिलंदी रहे। इन खां अलावा बि जेको आहे खोड़ सारा जेका वीडियोज़ आहिनि खणी ईंदासीं। त उनजे लाइ जेको आहे तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। सपोर्ट एतिरी करणी आहे त हिन चैनल खे जेको आहे तव्हां सब्सक्राइब करिणो आहे ऐं बेल आइकन खे जेको आहे क्लिक करे छॾिणो आहे, त जीअं ईंदड़ वीडियो जेका आहे उनजो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे। दुआउनि में यादि रखंदा, मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेको आहे इजाज़त ॾींदा, ख़ुदा हाफ़िज़।